गौसपुर बरसा गोठ खैर मोहम्मद मंगणहार में नौजवान अब्दुल हमीद ओगाही घरू परेशानी खां तंग थी मुबैना तौर आपघात करे जिंदगी जो ॾींहों उजाए छॾियो। इन ई हवाले सां वधीक तफ़सीलुनि लाइ असां राब्तो कयो आहे गौसपुर मां एसएस न्यूज़ रिपोर्टर ज़हूर ओगाही सां। जी ज़हूर, छा तफ़सील आहिनि? जी मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गौसपुर भरिसां ॻोठु ख़ैर मोहम्मद मंगणहार में नौजवान घरू परेशानियुनि खां तंग थी मुबीना तौर आपघात करे ज़िंदगी जो ॾींहों उजाए छॾियो। मीरवा वासी 25 सालनि जे नौजवान अब्दुल हमीद पुट मोहम्मद लाइक ओगाही ॻोठु ख़ैर मोहम्मद मंगणहार में मुबीना तौर आपघात करे मौत जो अंत आणे छॾियो। ज़रियनि मां मालूम थियो आहे त नौजवान कुझु ॾींहं पहिरियां घर वारनि खां नाराज़ थी ॻोठु ख़ैर मोहम्मद मंगणहार में पंहिंजे माइटनि वटि अची रहे पियो, जंहिं अॼु घरू परेशानियुनि खां तंग थी मुबीना तौर आपघात करे ज़िंदगी जो ॾींहों उजाए छॾियो आहे। ऐं ॿिए पासे पुलिस लाश पंहिंजी तावील में वठी वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। जॾहिं त नौजवान जो लाश घर पहुचण ते संदन जे घर में रोज़ राड़ो मतल आहे ऐं इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल छायल आहे।